जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। चाइना जो वुहान शहर जेको कि पूरी तरह सां कोरोना वायरस ग्रस्त हुयो ऐं पूरी तरह कंप्लीट लॉकडाउन हुयो, त असांजा के भारतवासी उते हुया जेके पंहिंजे वतन भारत मोटणु पिए चाहियो। अहिड़े दौर में असां सभिनी खे ॼाण आहे त भारत सरकार हमेशह ई पंहिंजे भारतवासियुनि जे लाइ उन्हनि जे जनहित जे लाइ हमेशह ई साराह जोगा क़दम खणंदी रहंदी आहे। अहिड़े दौर में भारत सरकार उन्हनि खे चाइना मां वापसि घुराइण थे चाहियो ऐं इहो हिकिड़ो साराह जोगो फ़ैसिलो वरितो। असां आफ़रीन था ॾियूं उन्हनि इंडियन हीरोज़ खे जेके कि सोल्जर्स त न हुया, जेके कि सिपाही त न हुया, जिन पंहिंजे भारतवासियुनि खे वापसि वठी अचण जे लाइ रुख वरितो चाइना शहर जो। ऐं हिकु ॾींहुं एयरलाइंस जी बोइंग 747 जेका कि 427 सीटर हुई, लॻभॻि पंहिंजे 400 भारतवासियुनि खे वठण जे लाइ रवाना थी। 5 पायलट्स जी टीम, 15 क्रू मेंबर्स, 5 डॉक्टर्स, 1 पैरामेडिक, 2 सिक्योरिटी मैन, इन्हनि सभिनी सां चाइना जो रुख वरितो। असांजे लाइ इहा तमामु घणे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उन्हनि जिन खे नालो ॾिनो वियो इंडियन हीरोज़ ऑफ वुहान, उन्हनि में असांजे क़ौम जूं 2 भेनर संगीता जियंदानी ऐं अरुणा पहलाजानी पिणु हुयूं। अॼु असां उन्हनि सां उन रोमांचक किस्से जे बारे में ॼाणंदासीं जेको कि पंहिंजो पाण में ई हिकु ऐतिहासिक घटना आहे त पंहिंजी जान जी परवाह न करे जेको कि कोरोना वायरस जहिड़ी महामारीअ मां वञी करे पंहिंजे भारतवासियुनि खे वापसि वठी आया। अचो त मुलाक़ात था कयूं संगीता जियंदानी ऐं अरुणा पहलाजानी सां। संगीता जी, दिलेर सिंधीअ जी अॼु जी गॾिजाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। नमस्कार हिना जी, पहिरियों त मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे दिलेर सिंधीअ चैनल ते वुहान इवैक्यूएशन जो एक्सपीरियंस ऐं कोरोना वायरस जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ घुरायो। इंडियन हीरोज़ ऑफ वुहान जो तव्हांखे खिताब मिलियो, उन जे लाइ तव्हांखे ढेर सारियूं वाधायूं। कुझु उन वाक़े जे बारे में पंहिंजनि शब्दनि में ॿुधाईंदा? मूंखे एयर इंडिया में एयर होस्टेस जो कमु करे 35 साल थी विया आहिनि। हेॾनि सालनि में वुहान इवैक्यूएशन सभिनीनि खां चैलेंजिंग ऐं रिवॉर्डिंग एक्सपीरियंस हो। चैलेंजिंग इन करे कि हीअ मेडिकल इमरजेंसी हुई ऐं रिस्क बि ॾाढो हो। रिवॉर्डिंग इन करे कि जॾहिं पैसेंजर्स आया त उन्हनि जे अखियुनि में ख़ुशी ऐं रिलीफ ॾिसी करे मूंखे ॾाढो सुठो लॻो। हिन सिचुएशन में असांखे पंहिंजे भारतवासियुनि खे बचाइणो हो। इहो ई सोची करे मां हिकदमि तयार थी वियसि ऐं मूंखे बिल्कुलु बि डपु न लॻो। असां 31 जनवरी जो सुबुह जे 8:30 लॻे 747 विमान में मुंबई खां दिल्ली वियासीं। दिल्लीअ में असां सां गॾु 4 पायलट्स, 4 इंजीनियर्स, 5 डॉक्टर, 5 कमर्शियल, 2 सिक्योरिटी, 1 फ्लाइट डिस्पैच स्टाफ ऐं असांजो ऑपरेशंस मैनेजर कैप्टन अमिताभ सिंह हुआ। असांजी गवर्नमेंट ऐं एयर इंडिया जे तरफ़ां असांखे हेल्थ प्रोटेक्शन जे लाइ हज़मात सूट्स, मास्क्स, गॉगल्स, ग्लव्स, हैंड सैनिटाइज़र वग़ैरह ॾिनो वियो। असां दिल्लीअ मां वुहान लाइ लॻभॻि मुने या 1 ताईं निकितासीं ऐं उते राति जे 9 लॻे पहुतासीं। असांजी फ्लाइट क़रीबन 6 कलाकनि जी हुई। वुहान में लॉकडाउन जे करे इंडियन एम्बेसीअ मां एयरपोर्ट ताईं पैसेंजर वठी अचण में थोरी देर ऐं मुश्किल थी वई। जीअं पैसेंजर आया, असांजे सिक्योरिटी स्टाफ ऐं डॉक्टर्स उनखे हिकु हिकु चङी तरह चेक करे पोइ फ्लाइट पे मोकिलींदा पिए विया। असांखे पैसेंजर सां मिनिमम इंटरेक्शन करिणो हो। इन जे करे असां पैसेंजर जे लाइ बोर्डिंग खां पहिरियों ई खाधो ऐं पाणी सभु सीटुनि ते विझी छॾियो। असां वुहान में 6-7 कलाक ग्राउंड ते हुआसीं ऐं सभु
पैसेंजर बोर्डिंग थियण खां पोइ असां अनाउंसमेंट कई कि उन्हनि खे सीट ते ई विहणो आहे, हिते हुते घुमणो न आहे ऐं कंहिंखे बि कुझु तकलीफ़ थिए त असां सां गॾु डॉक्टर आहिनि। फ्लाइट सुठी तरह गुज़री ऐं कंहिंखे बि तकलीफ़ कोन थी। वुहान खां वापसि दिल्लीअ ताईं असांखे लॻभॻि 6-7 कलाक लॻी विया ऐं असां 1 फरवरी सुबुह जो 7:45 लॻे दिल्ली पहुतासीं। दिल्लीअ में असांखे डिप्लेन करण खां पोइ असांजो ऐं पैसेंजर जो टेम्परेचर चेक कयूं ऐं 14 ॾींहं असांखे क्वारंटीन कयूं। असां 24 कलाक नॉन स्टॉप ड्यूटीअ ते हुआसीं। इन लाइ विच विच में 20 मिंट अधु कलाक झपकी हणी एरोप्लेन जे सीट ते ई आराम कयोसीं। असांजे लाइ हीअ फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि असांजो ऑनरेबल प्राइम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी असांखे एप्रिसिएशन ऐं कॉन्ग्रेचुलेशन्स जो लेटर ॾिनो। असांखे वुहान ब्रेव हार्ट्स जो ख़िताब ॾिनो। मूंखे इहो मौक़ो मिलियो, इन जे लाइ मां तमामु ख़ुशि आहियां। वरी बि ज़िंदगीअ में अहिड़ो मौक़ो मिलंदो त मां पुठियां न हटंदसि ऐं पंहिंजे देश जे लाइ ऐं देशवासियुनि जे लाइ मां हमेशह तयारु रहंदसि। अॼु मुंहिंजे लाइ इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि मां दिलेर सिंधीअ चैनल द्वारा पंहिंजो इहो अनुभव सिंधीअ में ॿुधाए सघी आहियां। थैंक यू हिना जी। संगीता जी, तव्हां पंहिंजो सफ़र पूरो कयो वुहान खां दिल्लीअ ताईं ऐं पोइ वरी मुंबई ताईं। इन विच में तव्हांखे कई गाइडलाइंस सरकार जे तरफ़ां मिलियूं हूंदियूं पंहिंजे बचाव जे लाइ, पंहिंजे सिहत जे बचाव जे लाइ। त पंहिंजे उन एक्सपीरियंस मां छा अॼु तव्हां दर्शकनि खे कुझु चवणु चाहींदा, कुझु सलाह ॾियणु चाहींदा त हू महामारीअ खां कीअं पंहिंजो बचाव करे सघनि? मां पंहिंजे सभिनीनि सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे इहो चवणु चाहींदसि त गवर्नमेंट जूं ॾिनल गाइडलाइंस फॉलो कयो, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कयो, पंहिंजे घर में रहो ऐं सुरक्षित रहो। दर्शको, अचो त हाणे मुलाक़ात था कयूं अरुणा पहलाजानी जी सां। हाय, मुंहिंजो नालो अरुणा पहलाजानी आहे। हिकु सिंधी छोकिरी आहियां, प्राउड टू बी अ सिंधी। मां 26 इयर्स खां एयर इंडिया में एज़ अ फ्लाइट अटेंडेंट जॉब करे रही आहियां। अरुणा जी, पंहिंजे इन किस्से जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा? इट्स बिन अ फैंटास्टिक एक्सपीरियंस। मां घणेई इंपॉर्टेंट फ्लाइट्स कया आहिनि, इनॉग्रल फ्लाइट्स कया आहिनि, VIP फ्लाइट्स कया आहिनि विद द प्राइम मिनिस्टर्स, डिफरेंट प्राइम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स। एवरीथिंग वॉज इट्स बिन अ वंडरफुल जर्नी। पर हाल ई में मां जेको वुहान जो रेस्क्यू फ्लाइट कयो आफ्टर द कोरोना वायरस आउटब्रेक, उहो हींअर मां चवंदसि मुंहिंजी ज़िंदगीअ जो सभिनी खां मेमोरेबल फ्लाइट आहे। त जीअं त हीअ फ्लाइट मूंखे मिलियो, जॾहिं मुंहिंजो नालो आयो त मूंखे थोरो सो कंसर्न हो कि वाई एम आई डूइंग दिस, बट डपु हिकु मिंट बि न लॻो। आई सेड नो, दिस हैज़ कम माई वे एंड आई एम गोइंग टू डू इट। मुंहिंजे पेरेंट्स जी ब्लेसिंग्स, मुंहिंजे गुरु जी ग्रेस, भॻवानु मूंसां आहे ऐं मां हीअ फ्लाइट कंदसि एंड आई एम गोइंग टू डू इट वेल। एंड वी हैड अ वंडरफुल टीम। Of course, I had one more Sindhi girl, Sangeeta Jayandani, a senior colleague, and the entire team was fantastic. Asayo dado khyal rakhyo huyo. Air India and the government made sure we were protected. Asange hazmat suits, gloves, masks, goggles, sanitizers, everything was there. Doctors were on board. त असां 6 कलाक फ्लाइट करे वुहान पहुतासीं ऐं हुते 2 कलाके जे हॉल्ट जे बदिरां असांखे 7-8 कलाक हॉल्ट करिणो पियो, जेसिताईं एम्बेसी उन्हनि स्टूडेंट्स खे क्लियर करे, चाइनीज़ अथॉरिटीज़ उन्हनि जूं हेल्थ स्क्रीनिंग करे, ताकी वी डिडंट वांट टू हैव एनी रिस्क ऑन बोर्ड। ऐं असांजो इंटरेक्शन जेको पैसेंजर सां हो बेयर मिनिमम एंड सो दे गॉट ऑन बोर्ड। पर जेको उन्हनि जे अखियुनि में असांजे लाइ ग्रेटिट्यूड हो, जेको हिकु the thank you that they were trying to say with their eyes was totally priceless. Today when I look back, wo munje lai sabni khan vadhika value to rakhe. And of course
प्राइम मिनिस्टर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जो हैंड रिटन अप्रिसिएशन लेटर जेको असांखे ॾिनो वियो, दैट्स गोइंग टू बी माई लाइफ टाइम अचीवमेंट. And we all came back safe, and I'm proud to be an Indian, proud to be an Air Indian. ऐं हिन खां पोइ अगरि कॾहिं मूंखे अहिड़ो कुझु कमु करिणो पियो त मां कॾहिं पुठियां न हटंदसि. थैंक यू. जय हिंद. दर्शकों, कॾहिं कॾहिं पैसो कमाइण खां मथे ऐं पंहिंजी जान जी हिफ़ाज़त खां मथे बि हूंदो आहे वतन जो सॾु, पंहिंजे भारतवासियुनि जे लाइ प्रेम, जेको कि असां पंहिंजे ॿिन्ही भेनरुनि में अॼु ॾिठोसीं. असांखे त इन्हनि ते नाज़ आहे. हिननि त पंहिंजे भारतवासी हुजण जो फ़र्ज़ु बराबरि सां निभायो आहे. हाणे वक़्तु तव्हांजे ऐं मुंहिंजो आहे. हाणे असांखे पिणु पंहिंजे घर में रही करे पंहिंजे भारत देश जे लाइ इहो करे ॾेखारिणो आहे त असां मां ॿियनि ताईं कोरोना वायरस जी बीमारी न फैलिजे, उन जे लाइ सरकार जे लॉकडाउन खे पूरी तरह सां सहयोग ॾियूं.